पर तू गुम काॾे थी वई है? असां सां परियो सॼे पेरो खणण वारा हुआसीं। बाबा पेरो त मैं जो खणबो आहे। पुट मारे में का घटि त कान्हे का। अॼु ॿई पीउ पुटु दाना लॻा वेठा आहियो, ख़ैर त आहे? ॿुध जनत असांजी दाना खण ॾंड में मानी भोग हाणे ॾिसी वेले वेठा आहियूं। सुबुह सॼी तवण खाई विया आहियो, अञा बि चओ था त वेले वेठा आहियूं। ये तूं सुबुह वारी गुम किथे हुई है? जब्बार जी बुकी जो सॾु ॾियण वई हुयसि, उन्हनि जी छोरी बि मूंसां गॾु हुई। ओचितो आचर अची वियो, अजू वारनि उन्हनि खे ॾिसी वरितो, पोइ त वठ वठां शुरू थी वई। ये फेर तॾहिं हुआ आं बि चवंद वठ वठां या छाजी हुई? बस मां बस मां हाणे खणी बस कर बस बस कर मुंहिंजी भेण। अॼु खां पोइ तुंहिंजो केर बि नालो न वठंदो। वॾा क निभागा आहियो, जेड़ी माल ॾिस बग़ैर सबब जे। वदा असां पाण अतीअ अचर के ॻाल्हाईंदे ॾिठो आहे। पुट शक जी बठी में एतिरो पाण खे न पचायो, किथे अंदर कोयलो न बणिजी वञेव। चइबो त असां कूड़ था ॻाल्हायूं न। न तव्हां वॾा सचार आहियो। जेड़ी माल ॾिस तव्हां जूं कुआरियूं अदी जे सिर मथां उभियूं आहिनि। वदा असांखे शक न पर पूरी पक आहे। छाजी पक आहे? अरे छो अची दिमाग़ ख़राब थियो अथव? मां चवां थो त पंहिंजे दिमाग़ खे ठारियो। उथो उथो वञी कमरे में आराम कयो। उथो मां चवां थो उथो। मत पर अची थिया हिन जी। अदा ऐं त वयसि बि कोन पे। बाबा हितां अचो तॾहिं वयसि न। बस मुंहिंजी मां बस बस। बाबा ऐं त पंहिंजे भाइरनि जे लाइ दुआऊं घुरंदी रहंदी आहियां। ऐं मुंहिंजा भाइर आहिनि जेके मूंखे मारण जे पोयां आहिनि। मुंहिंजी भेण, अॼु खां पोइ तुंहिंजे वार जो बि कंहिं नालो वरितो न त टंगूं भञे छॾींदोसांइ। तेरा वॾो घर आहे? अदा घर किथे आहे? अदा त जेल में आहे। न अचर न रहिस मोकिलियो आहे त जांच लही अच मीर छो त रहिस शहर मां अचे पियो ऐं हुनखे दाऊद चयो त मीर खे मूं काल्ह ई आज़ाद करे छॾियो। पोइ अदा न घर आयो न तो वटि वयो त वयो काॾे? का बि ख़बर कान थी पई। मां बि कुझु दोस्तनि खां जांच करे आयो आहियां। खानो किथे इहा पुलिस जी चाल त कान्हे? न अचर रहिस चयो आहे त राति समूरी संगत खां जांच लही अचो। जे मीर ॿाहिरि न आयो त पोइ सूबेदार खे मां पाणे मुंहुं ॾेई वठंदुसि। त पोइ हलण जी कर यार। अदा किथे दुश्मननि जे वर न चढ़ी वियो हुजे। अलाह ख़ैर कंदो। अच मूंसां। खैरा दुआ कर 4-5 ॾींहं खैरन सां गुज़री वञे न, रुगो छोकर जी शादी थी वञे। परियल खैर लॻे कोन थो, पर तूं रुगो दुआ कर त खैरा जे सिर ॾे खैर हुजे, पोइ खैर ई खैर आहे। हा खैर किथे आहे? खैरा खैर किथे आहे? अरे अजू ऐं मजू आचार ने के बंदूक वयूं आहिनि। मथा वरी जेके न तो चूचड़ी बारी आहे।
रात ॾिस जाए रात त कीअं थी न चूचड़ीअ मां बाहि भड़का ॾेई मरे। अड़े खैरा जे हूंदे कंहिंजी मजाल आहे जो खैरा जे घर में बाहि भड़काइण जी कोशिश करे। अरे ख़ैरात उन्हनि माण्हुनि खे घुरायो आहे जेको मुंहिंजो पटको लाहे विया हुया। मां त तुंहिंजे करे ज़हर जो ढुक भरे वियो, पर आचरई जबार वारनि जूं बंदूकूं सदाई हिक ॿिए जे मथां उभियूं आहिनि। हाणे जॾहिं इहे ई धुरियूं ठड़ टपी हिक आगुर ते अची गॾु थींदा त पोइ रन उन्हनि खे केरु रोकींदो। आहे खैरा जे घर जो आगुरा, मुंहिंजो नालो बि खैरा आहे। खैरा जे बकरी ऐं शींहं खे हिक थाम में पाणी न पीआरियुमि न त मुंहिंजो नालो खैरा ई नाहे। हा पोइ तोखे कहिड़ो लाचार हो खैरा? पंहिंजी धीअ जी शादीअ में बकरी ऐं शींहं खे दावत ॾियण जो? अरे फरियल, तोखे त ख़बर आहे त जेसीं ताईं को बभड़ भड़काए उन्हे खे ठारींदी न तेसीं ताईं खैरा खे सुकून काॾो ईंदो। अरे बम्बड़ भड़काइण जे लाइ ॿिया बि मेला मलाखड़ा थियनि था, कोई पंहिंजी धीअ जी शादीअ में छो? अरे अञा बि वक़्तु आहे खैरा, अञा बि वक़्तु आहे। सोच उचरी ईअं न थिए त छोकिरी वनवाह में विहण खां अॻु में ई रनज़ार थी वञे। अरे खैर घुर खगा, खैर घुर। अञा खैरा जीअरी वेठी आहे, जे बभड़ भड़कियो बि त उन्हे खे ठारणो खैरा ॼाणे थी। तूं उन्हे जो फिकुर न कर। हा तूं वञ, जेको बि रहियल खोयल हुजे उन्हे खे वञी सॾु ॾेई अच, पोइ उहो सॼण हुजे या दुश्मन हुजे। खैरा जे धीअ जी शादी आहे। हाणे जेकॾहिं ईअं को रुसी घर वेहे न परियल न, ईअं कोन थींदो। हा आए खुशियुनि में सभु कठे हुजनि, पोइ जेको थियो उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। हा खैरा जे सिर ॾे खैर हुजे। बाक़ी थधीअ पाट में पाणी विझी दुश्मन सॼण खे खैरा गॾु पीआरणु ॼाणे थी। हा अलाह करे को तुंहिंजे सिर ॾांहुं खैर हुजे, बाक़ी मूंखे खैर लॻे कोन थो। जेकॾहिं मीर पंहिंजे दोस्तनि वटि बि न आहे त वियो केॾां? रेस जे अदा ॿाहिरि निकिरे हा त कान का खुड़क ज़रूर पवे हा। हा रेस, सॼो मुल्क मारे आया आहियूं, पर वॾे जो को बि पतो कोन थो पवे। भला उन्हीअ माण्हू सां मिली आया आहियो जंहिंखे कुझु ॾींहं पहिरियां जेल मां छॾायो आहे? कहिड़ो माण्हू रेस? ऐं अदा जेल मां कंहिंखे छॾायो हो? मुजीब, जंहिं आज़ाद थियण वक़्तु मीर खे ॻोठ अचण जी दावत ॾिनी। थी सघे थो त मीर उते हुजे। हा बतार, मुजीब जो को ॾस पतो? मुजीब कचे में वेठो आहे। ठीकु आहे रेस, असां उतां बि जांच करे था अचूं, पर मूंखे लॻे कोन थो त अदा उते बि हूंदो। रेस, मुंहिंजो अंदाज़ो आहे त वॾे खे ॿार छॾे ई कोन थो। अॼु मां बि वञी जांच कयां थो, तरह जे समूरनि नंढियुनि वॾियुनि पोस्टुनि ते वञी ॾिसां थो। जे वॾे खे गुम कयो हूंदुनि न त उनखे ॿिए थाने ते मोकिलियो हूंदुनि। पहिरियां त दाऊद खे दाबो ॾियां थो, ख़ुदा कंदो त ख़बर पइजी वेंदी। मां सम्झां थो त मिठल ऐसा खाराया तॾहिं त दाऊद इहो कमु कयो आहे। जेकॾहिं इहो कमु रेस मिठल कयो आहे त मूंखे कसम आहे पैदा करण वारे जो मां उनजो जीवन जंजाल करे छॾींदुसि। रेस, असांखे सिर्फ़ पकी ख़बर वठी ॾे। जे मिठल ऐं दाऊद मिली करे वॾे खे गुम कयो आहे, खानो जो तोसां वाइदो आहे, असां अहिड़ी त बाहि ॿारींदासीं जो वॾे खे हिकु ॾींहुं बि विहारण हुननि जे लाइ मुश्किल बणिजी वेंदो। सिर्फ़ असांखे जांच करे ॾे त असुल मसइलो आहे छा। ठीकु आहे, तव्हां निकिरी वञो बख़्शखाने ॻोठ, उते वञी मुजीब सां मिली अचो। मां वञा थो शहर मां जांच करे 3 धारे हिते पहुची वेंदुसि। वधीक हाल वाल पोइ कंदासीं। ठीकु आहे, ठीकु आहे।
कमदार बाबे जो खीर कमदार बाबे जो खीर कमदार बाबे जो खीर। अॼु तूं सन्नी पियो करी ख़ैर त आहे। बाबा तव्हां वॾा आहियो, तव्हांजी इज़त करण असांजो फर्ज़ आहे, फर्ज़ आहे न बाबा। शुक्र जे वॾेरे ॿ पादर ठोकियई माण्हुनि जी इज़त करण त सिखे। कमदार बाबा हिकिड़ो अर्ज़ जे अघा में त अर्ज़ु कयूं। अॼु त ॾाढो हेठि मथे ॾिसण में थो अची। हा ॻाल्हि कर। कमदार बाबा तोखे त ख़बर आहे पाण बेरोज़गार आहियूं, अवेल सवेल शहर वेंदो हुउमि। हाणे तूं शहर छो नथो वञे? कमदार बाबा रोज़ रोज़ शहर अचण वञण वॾी मुसीबत आहे। ऐं हिकिड़ो कमु कयो, मूंखे वॾेरे खां 2-3 एकड़ ॿनी वठिजो, मां आबाद कयां। आबा तो टे दांत आहिनि, किथे तूं ॿनी आबाद कंदे? मरी वियासीं सभु हारी, जिन वटि दांत उन्हनि खे हारपो कोन था कनि। उन्हनि जूं ॿनियूं सुकी वियूं, ट्रैक्टर काॾे का गुज़ारे विया आहिनि छा? ट्रैक्टर ईंदा ॿनियूं गाह पियूं, बाक़ी उहो गाह पठो उनजे लाइ थ्रेशर आहिनि। हा 2-3 हज़ार रुपया महीनो कमाईंदुसि बाबा, घटि कमु ऐं घणी बचत। हा ॻाल्हि त ईअं करे ॼण कणिक पाणे पई पुटे न। बाबा गोॾा खोड़े महिनत कबी न। तूं हिकिड़ो कमु कर, 2-3 एकड़ मूंखे वॾेरे खां ॿनी वठी ॾे, पोइ ॾिस जुमो कीअं थो कमु करे। हा ठीकु आहे, जुमा रस लाइ ॻाल्हाए ॾिसां थो। कमदार बाबा पारतड़ी थी, मां तुंहिंजी आसरे ते ॾाढो ई कोॾो ठपराए थो रखां। हा तूं वञ लोहर ॾे, पाण थपरा ॾाढ तो कोॾर ऐं तुंहिंजो कमु थी वेंदो, थी वेंदो। जी बिहालाल राधा वॾे छा थियो? रेस मूसा खान वस थो करे ऐं आचर जो बि मथां वॾो ज़ोर अथसि। कुझु आसरो आहे या न? रेस चवे थो मीर जल्दी ॿाहिरि अची वेंदो। दिलदार सिर्फ़ु हितां निकिरण ॾे। जे नी जेल मां ॿाहिरि निकितुसि, बाहि जा छोला ॾिसंदे, बाहि जा छोला। ऐं हा कानून अदा आचर खे चइजांइ दादा वॾे जो बिलो कनि। जे उनजो बिलो थी वियो त मुंहिंजे बि निकिरी अचण में देरि न लॻंदी। ठीकु आहे, मां हाणे हलायां थो। ठीकु आहे। शरीफा ॿुधो उन्हें तो कीअं बूट कीअं लॻाड़े? ॻाल्हाई अहिड़ो थो, दिलि त चए वात वारी बंदूक हणी कढाए। वात में बंदूक हणे दे त खाईंदुसि वरी पिणे वात मां छा? ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, का ॻाल्हि ई कान्हे, का सॼो गोड़ थो चवे। तूं मूंखां थो लिकाई, ड्रिजी थो कंहिं नमूने सां। डिॼा कोन थो, सिधी ॻाल्हि आहे। महबूबे करे पादर खाधा अथऊं। अड़ी मैं चवाई थो मुड़ ॾे मुड़, अहिड़े महबूब खां बच जेको मोचड़ा खाराई। अरे तोखे कहिड़ी ख़बर इश्क जी? जॾहिं कंदे त ख़बर पइजी वेंदी। महबूब जे ख़ातिर माण्हू ज़हर पियण जे लाइ तयार थी वेंदा आहिनि। भले तूं त मजनू जो औलाद लॻो पियो, ॿुधो लॻे थो तूं बि इश्क जो ज़हर पीअंदे। हा कंहिं नमूने तां। जुमा तो इश्क खे सम्झो ई न आहे। मां तोखे ॿुधाईंदुमि त आशिक़ जो अंजाम छा थींदो आहे, ऐं हिकु ॾींहुं तोखे इश्क मुंहिंजो ज़रूरु सम्झ में ईंदो। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ॿारनि जीअं वॾो गुम कीअं थी वियो? वॾे जे त पाछूले खां चङा भला टिजंदा आहिनि। इहा पुलिस जी चाल आहे, पर पोइ बि असांखे पक करणी हुई त मतां अदा तो वटि आयो हुजे। आचर वॾे जा मुंहुं मथां थोरा आहिनि, पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई वॾे जा थोरा नथो लाहे सघां। मुंहिंजी बि का बि ख़बर पई त इतलाह ज़रूरु कजांइ। इहो दोस्तीअ जो तो मथां फर्ज़ आहे। खान तूं छा थो सम्झी? मूंखे ख़बर पवंदी ऐं मां माठ करे वेहंदुसि। वॾे मथां सिर बि कुर्बान आहे। अहिड़ी का महल अचे त आज़माए ॾिसिजो, पेर बि पोइ हिते न हटंदो।